एक चक्कर बादशाह ऐं वज़ीर घुमंदा फिरंदा आया पे त हिकिड़ी अहिड़ी जॻह तां हुननि जो गुज़र थियो। ऐं उते बादशाह ऐं वज़ीर ॾिसनि हिकिड़ो तमामु महल पुराणो हुजे, पुराणे दौर जो सफ़ा ख़तमु थियो पियो हुजे। उते जा ॻोठ, उते जा माण्हू काशे न हुजे। उते जा ॻोठ सभु वीरान लॻा पिया हुजनि ऐं उते का शइ न हुजे, न वण न टिण, सिर्फ़ु घर ऐं ॻोठ ऐं महल बादशाह जो सभु खंडर लॻा पिया हुजनि। त बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा त हिते छा थियो आहे, कहिड़ी वजह आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिते त न माण्हू आहे, न ई वण आहे, न ई टिण आहे, सभु हर शइ बर्बाद लॻी पई आहे। महल बि खंडर थियो पियो आहे, ॻोठ वीरान थिया पिया आहिनि, कुझु बि न आहे, छा थो थी सघे। त हाणे उन इलाइक़े हिननि घुमियो फिरियो त आया हिकिड़ी जॻह ते, त उते हिकिड़ो तमामु पुराणो माण्हू हिकिड़ो पीर सन कंहिं इबादत में वेठो हो। त बादशाह ऐं वज़ीर उन हमरा खां पुछा करणु लॻा त तूं केरु आहीं ऐं हिते कहिड़ी इबादत पियो करी। त उहो हमरा चवणु लॻो त आऊं हिन ॻोठ जो आहियां ऐं हिकु इबादत में वेठो आहियां। मुंहिंजी उमिरि तक़रीबन 100 साल जी आहे। त हिते बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा त चलो ठीकु है, तूं इबादत में आहीं, पर हिन ॻोठ खे, हिन बादशाही खे ऐं हिन बादशाह जे महल खे छा थियो आहे, सभु सॼो सिस्टम वीरान लॻो पियो आहे। का शइ कोन्हे, न माण्हू आहे, न वण आहे, न टिण, सिर्फ़ु बर्बादु लॻो पियो आहे, छाजे करे। त हिते उहो हमरा चवणु लॻो त बिल्कुलु का ॻाल्हि आहे, उन जे करे इहो थी वियो आहे। त हिते बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा त कहिड़ी ॻाल्हि, छाजे करे ईअं थियो आहे। त हिते उहो हमरा चवणु लॻो त ऐं हिन बादशाह जी हिकिड़ी तमामु हसीन ख़ूबसूरत शहज़ादी हुई, तमामु भली मां भली ऐं सुठी हुई, पर मसइलो इहो हो, हू अची शादी जे लाइक़ु थी, पर शादी कंहिंसां न कंदी हुई। कई संग आया, कई रिश्ता आया, सभु कुझु आयो, पर बहरहाल हुन शादी न कई। हिकु ॾींहुं हिकिड़ो तमामु सुठो रिश्तो आयो ऐं हिन बादशाह जो वज़ीर उहो वियो बादशाह वटि, बादशाह खे चवणु लॻो त शहज़ादी जे लाइ हिकिड़ो तमामु सुठो रिश्तो आयो आहे। त हुन बादशाह चयो त रिश्तो कहिड़े कम जो, मुंहिंजी धीउ शहज़ादी शादी त करे ई नथी। त हिते वज़ीर हुन बादशाह खे चयो त आऊं वञा थो, ॻाल्हाए ॾिसां थो। ऐं उहो वज़ीर वियो उन बादशाह जी धीउ शहज़ादी वटि ऐं उनखे चवणु लॻो त रिश्तो तमामु सुठो आयो आहे, ख़ूबसूरत छोकिरो आहे, शहज़ादो आहे, तव्हां हुन सां शादी करियो। त हिते उन शहज़ादी उनखे इनकार करे छॾियो ऐं चवणु लॻी त आऊं शादी न कंदसि। त नेठि उहा शहज़ादी शादी न कंदी हुई ऐं उहा शहज़ादी हिकु ॾींहुं वई शहर पंहिंजी दासी सां गॾु, तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन हुई, अहिड़ी का ॻोठ में औरत कोन हुई, शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुई। त उते उन हिकिड़ो अतुर जंहिंखे चइजे, ख़ुशबू लॻाइण वारो सेंट चइजे, उहो उन शहज़ादी वरितो पिए। उते हिकिड़ो जादूगर हो, तमामु पीरसन जादूगर हो, उन शहज़ादी खे ॾिठो ऐं उहो जादूगर चवणु लॻो त हिन शहज़ादी सां शादी आऊं कंदसि। ऐं जादूगर चवणु लॻो त हालांकि मूंखे ख़बर आहे हीअ शहज़ादी कंहिंसां शादी करे बि नथी। ऐं उहो जादूगर चवणु लॻो त आऊं पंहिंजी ताक़त जे हिसाब सां हिन सां शादी कंदसि ऐं ज़रूरु शादी कंदसि। शहज़ादी छो त तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुई, अहिड़ी का माई ऐं का औरत न हुई उन ॻोठ में, उन इलाइक़े में, उन बादशाह जी बादशाही में। त उहा शहज़ादी उन बाज़ार मञा वई हली सेंट ऐं अतुर वठी, ऐं उहो सेंट ऐं अतुर शहज़ादी आम जाम लॻाईंदी हुई। त जादूगर छा कयो, हिकिड़ो अहिड़ो अतुर ऐं सेंट वरितो ऐं उन ते पंहिंजी पढ़ाई कई, जाम पढ़ाई करे ऐं चवणु लॻो त हाणे ही अतुर ऐं सेंट जिथां शहज़ादी वठंदी आहे उते आऊं रखंदसि ऐं शहज़ादी वठणु ईंदी हिनखे वठंदी। हीअ अतुर जीअं शहज़ादी लॻाईंदी पंहिंजे जिस्म ते त होॾां डोड़ींदी ईंदी। त जादूगर आयो उन शहर में अतुर ऐं सेंट वारे दुकान ते, लिकी लिकी अची उहो अतुर उते रखी जेको शहज़ादी हणंदी हुई, शहज़ादी जो पसंदि जो हो। उते जेको ॿियो अतुर ऐं सेंट पियो उहो खणी वरितई ऐं हिन वारो सेंट ऐं अतुर उहो रखी। त हिते हिकिड़ो हमरा ॾिसी वियो हुनखे, लिकी लिकी हमरा उहो ॾिसी वियो। त उहो हमरा आयो बादशाह जे वज़ीर वटि ऐं वज़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। ऐं पोइ वज़ीर वियो वञी शहज़ादी खे सॼी हक़ीक़त करे ऐं सॼी ॻाल्हि ॿुधाई। वज़ीर बादशाह सां ॻाल्हि न कई, सिर्फ़ु वञी शहज़ादी खे ॿुधायो। त शहज़ादी हिते तमामु जाम कावड़ी। शहज़ादी छा कयो, वई उन शहर मञा उहो अतुर ऐं सेंट खणी आई ऐं शहज़ादी चवणु लॻी त जादूगर अहिड़ो कहिड़ो आहे जो मूंखे पंहिंजो करणु चाहे थो, आउं बि ॾिसां कीअं थो मूंखे पंहिंजो करे। त शहज़ादी छा कयो, हिकिड़ो तमामु वॾो पथर हुजे, उहो सेंट जी शीशी जेका हुई, अतुर जी शीशी हुई, अची उन पथर खे हयईं। जॾहिं उहा ख़ुशबू उन पथर खे लॻी वई त उहो पथर ऑटोमेटिकली हलणु लॻो। पथर हली 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 सिधो आयो जादूगर वटि, अची जादूगर जे मथां किरियो, छो त हुन मंझि अहिड़ियूं ताक़तूं ऐं शक्तियूं हुयूं अतुर में जेके जादूगर पढ़ाई जे वसीले उन में कयूं हुयूं। त हिते जादूगर चवणु लॻो त मुंहिंजो ई जादू मूंखे लॻो उबतो, शहज़ादी मूंसां सुठो न कयो। ऐं जादूगर चवणु लॻो त हाणे आउं त उहे मरण वारो आहियां, मूं ते ई पथर किरियो आहे। पर वेंदे वेंदे इन शहज़ादी खे
ऐं हिन बादशाह जी बादशाही खे ऐं हिन ॻोठ खे वीरान करे वेंदो। त हीअ बादशाह जी बादशाही बि ख़तमु थी वेंदी, शहज़ादी बि ख़तमु थी वेंदी, सॼो ॻोठ ऐं सॼो मुल्क ख़तमु थी वेंदो। हिते कुझु टाइम गुज़रियो, जादूगर त मरी वियो। हिते कुझु टाइम गुज़री वियो त नेठि अचानक उन बादशाह जी बादशाही ते अची जंग लॻी, जंग थी। त उन जंग में अची कई माण्हू मरी विया हिन ॻोठ। बादशाह मरी वियो, शहज़ादी मरी वई, सभु मरी विया, वज़ीर मरी वियो, का शइ न बची। सॼो ॻोठ ख़तमु थी वियो, तबाह थी वियो। जंग लॻे थी त पोइ छा बचे, सभु माण्हू मरी विया। पोइ नेठि हुन जादूगर जी बददुआ लॻी वई, बादशाही ख़तमु थी वई, बादशाह जा ॻोठ वीरान थी विया, माण्हू न बचो, सिर्फ़ु आउं हिकिड़ो बचियो हुउसि। हर शइ तबाह थी वई, तंहिंजे करे हाणे हिते केरु वेह बि नथो। हर शइ ख़तमु थी वई उन जादूगर जी बददुआ सां। तॾहिं ही इलाइक़ो तबाह ऐं बर्बाद ऐं वीरान थियो पियो आहे। इहा हक़ीक़त आहे, ॿियो कुझु बि न आहे। तंहिंजे करे आउं इबादत में वेठो आहियां। त हिते बादशाह चवणु लॻो त वञ, तमामु ॾुखु थियो इहा ॻाल्हि ॿुधी तव्हांजी। ऐं शहज़ादी खे बि सोचणु खपे हा, जे शादी करे छॾे हा त इहा मुसीबत ऐं शामत न अचे हा। उन शहज़ादी जे करे शामत ऐं आफ़त अची वई हली ऐं बादशाह जी बादशाही बि ख़तमु थी वई ऐं ॻोठ मुल्क सॼो वीरान थी वियो हलियो। त बादशाह ऐं वज़ीर तमामु जाम ॾुखु कयो इन ॻाल्हि ते। ऐं पोइ उन माण्हू खां वापसी मोटी ऐं पंहिंजे बादशाही में आया ऐं पाण पंहिंजी बादशाही खे सुठे नमूने संभालणु लॻा। ऐं बादशाह चवणु लॻो त आउं पंहिंजी बादशाही खे सुठे नमूने सां संभालींदुसि, मतां हुन बादशाह वारो कमु न थिए ऐं पंहिंजी शहज़ादी ते बि कंट्रोल रखंदुसि ऐं हुनखे बि संभालींदुसि। दोस्तो, कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।